सब सीरियल ड्रामो तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी एक बेहतरीन तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं। ही अपडेट तव्हांजे वॾे कम जी आहे। वीडियो नंढड़ो आहे दोस्तों, लेकिन कमु ॻाल्हि वॾे कम जी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, हाणे जेको आहे वक़्त जे लाइ बि ख़ैरु न आहे। नवाब खान जॾहिं हथु मिलाईंदो मूसा वारनि सां, पोइ उन खे ॿुधाइणो पइजी वेंदो त अमीर जी भेण कंहिंजे कब्ज़े में आहे ऐं हू वरी वापसि कराईंदो। ऐं भावल ऐं वक़्त खे इहा कावड़ लॻंदी। ख़ासि करे भावल परेशान थी वेंदो, हे कीअं, पोइ को न को बहानो करिणो पवंदो ऐं भावल खे वक़्तु ॾेखारींदो त बाबा नवाब खान जो पंहिंजा माण्हू मोकिले ज़ोरी इहो कमु कयो आहे, अमीर जी भेण छॾायो आहे ऐं इन्हनि जो कमु हितां ख़राबु थी वेंदो। जॾहिं अमीर जो कमु निकिरी वेंदो, पोइ हू भावल सां फ़ैसिलो थिए या न थिए, इन शइ में को उन जो मसइलो न आहे, लेकिन ही सिर्फ़ु राणीअ वारो मसइलो अमीर जो हिते रहिजी वेंदो। लेकिन मूसा नवाब खान जो माण्हू दोस्तों बणिजी वेंदो। हाणे अचण वारनि किस्ते में तव्हां ॾिसंदव त नवाब खान मूसा जे ज़रिए काफ़ी कमु करण वारो आहे ऐं दुश्मन खे टक्कर ॾियण वारो आहे। लेकिन सिजावल ऐं शेर अली जी जंग जेका छिड़ियल आहे, इहा इन्हनि जी वधी वेंदी जंग अञा। ऐं तव्हां इहो बि दोस्तों ॾिसंदो अचण वारे किस्तनि में त शेर अली जेको आहे सिजावल खे टक्कर सुठी ॾियण वारो आहे। सिजावल खे शेर अली सिजावल खे टक्कर सुठी ॾियण वारो आहे। सिजावल खे मूसा जी ज़रूरत पवंदी, लेकिन मूसा हिन टाइम नवाब खान सां ई वञी बीहंदो ऐं दरिया खान वारा बि हिकु पासे थी ईंदा। ऐं दोस्तों तव्हांखे मां इहो ॿुधायां त मूमल वॾो इस्तेमालु कंदी मूसा खे ऐं मूसा सां जल्द उन जी शादी थींदी ऐं हू इस्तेमालु कंदी दुश्मन जे खिलाफ़ु।